अरे मुना मोलाई तोखे हया शर्म का लज थी सालन खां पोइ मूंसां मासीअ सां मिलण आयो का हथ में मिठाईअ जी दॿड़ी बि कोन खयूं आहे हथे खाली अचे लुॾी लुॾी लथे का दॿड़ी मिठाईअ जी हुजई हा त मां पाड़े ओड़े खे मुंहुं ॾेखारण जहिड़ी त थियां हा त मुंहिंजो भाणे जो सालनि खां पोइ मूंसां मिलण आयो आहे। मासी आंदो त मां तुंहिंजे लाइ अलाए छा छा हुयो कपिड़ा खारकूं निबातूं मिसरी पर छा पर अमां सभु सामान ॿधी ॾिनो हुयो त वीदे वीदे पुट इहो खयूं वञजांइ पर ईंदे ईंदे विसारे आयुसि। हल ठाहे छॾ खणी मिठाईअ खे पैसा ॾुकड़ त जाम आंदा हूंदई न वेंदे वेंदे मासात खे ऐं मासीअ खे ख़र्ची बि त ॾेई वेंदे न कपिड़ा बि पंहिंजा कोन आंदा अथई हाणे मुंहिंजी दिलि थी चए पई त सुभाणे शहर हलूं पंहिंजा कपिड़ा बि हली वठो असांखे बि वठी ॾे। मतिलबु त मासी तूं कोन छॾींदी ठीकु आहे अॼु त देरि थी वई आहे पोइ सुभाणे हलंदासूं। हाणे बि का एॾी देरि त कान थी आहे पर जेका तुंहिंजी मर्ज़ी भली सुभाणे ई हलो ओ इहो तकलीफ़ त कान थी अथई न का। मासी तकलीफ़ त तमामु वॾी आहे पर छा कयां कुझु बि नथो सघां। छो पुट चुप थी वई वात में मुंग अथई या के पलुकड़ा निकिता अथई। मासी मां हिन तुआरे नौकर खे ॾिसां थो न त अखियुनि में रतो थी अची वञे। कंहिंजी थो ॻाल्हि कहीं वाह वाह अबा असांखे खाइण लाइ गिरह कोन्हे घर में ऐं तूं थो वरी नौकरनि चाकरनि जूं ॻाल्हियूं करे। असां पाण ॿियनि जे दर ते नौकरीअ करण जे लाइ थी विया आहियूं असांखे नौकर काॾों आयो त पोइ बाक़ी इहो केरु आहे जेको सॼो ॼाणो थो चिलकड़ीअ सां चिलमिलायूं कंदो वधे। मिठड़ इहो असांजो नौकर न आहे इहो त पंहिंजो आहे छोकिरो। इहो पंहिंजी मेर नखियुनि सां तो चिलकड़ीअ खे ॾिसे मूंखे त हिन जी नियत बि ठीकु नथी लॻे। मां चवांसि थी पई त मुंहुं बि धो ऐं अखियुनि में बि के पाणीअ जा छटा हण त अखियूं धोपी वञनि बाक़ी हाणे नियत जी ॻाल्हि आहे सो वरी चऊंसि था त वञी इलाज कराए ईंदो। बसि हिकिड़ो तूं कमु कर इहो मिठल आहे न किनो इनखे चिलकड़ीअ सां मिलण न ॾे बसि। न छो मिलंदो चिलकड़ीअ सां सुबुह सां तूं कपिड़ा वठण हलंदे न बाज़ार चिलकड़ीअ सां गॾु हलंदी हा सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी इहा तोखे ख़बर ई नाहे त बसि पोइ इन ॻाल्हि ते क़ाइमु रहिजो। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।